प्यारा भाइरों दोस्तों अस्सलाम वालेकुम। असां एक मज़ाया वीडियो पेश करे रहा आहियूं। इंशाअल्लाह तो दोस्तन के पसंद ज़रूर ईंदो। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त है, डॉक्टर है। उते आउं वियुसि, मूं ते हिकिड़ी मज़ाया शइ ॾिठी ऐं ॿुधी ऐं उहा हक़ीक़त बि हुई। उन जे बारे में जेको आहे सो आउं कुझु मज़ाया अल्फाज़ अव्हांजे अॻियां पेश करियां थो। इंशाअल्लाह त दोस्तनि खे पसंदि ईंदा। आउं वियुसि डॉक्टर जी अस्पताल ते। मूंखे बुखार हो, सुइयूं हणायमि, ड्रिप लॻी। उते ॿ हिकिड़ा अमरा आया, हिकिड़ो पोढ़ो हिकिड़ी पोढ़ी। सो ॿिन्हिनि उन्हनि खे बुखार हुजे। डॉक्टर जेको आहे सो ब्लड प्रेशर उन्हनि जो पोढ़ीअ जो चेक कयो ऐं बुखार चेक कई। त हाणे पोढ़ीअ खे डॉक्टर चेक पियो करे। पोढ़ी पई डॉक्टर खे पंहिंजो हक़ीक़त ॿुधाए। डॉक्टर वञी उनखे ब्लड प्रेशर चेक करण वारो पटो ॿधो त डॉक्टर पोढ़ी खां पुछो, अमां ॾे ख़बर छा थो थिए। हाणे पोढ़ी डॉक्टर खे जवाबु पई ॾे, अबा डॉक्टर अहिड़ी बाहि आयमि, अहिड़ी बाहि आयमि जो ॿरियो थी वञा। हाणे डॉक्टर उनखे जवाबु पियो ॾे त पोढ़े में हाल कोन्हे पोइ बाक़ी आउं छा करियां। डॉक्टर ख़ैर उनखे चेक करे जेको आहे सो ड्रिप चाढ़ी। ड्रिप चाढ़े आख़िर में उनखे कैल्शियम जी अधु सुई लॻाई। सो पोढ़ो साम्हूं वेठो, उन ॾिठो वेठे त डॉक्टर छा पियो करे। डॉक्टर जेको आहे सो उन कैल्शियम जी इंजेक्शन टोड़े उनजो अधु वञी पोढ़ीअ खे लॻायो। वरी पोढ़ो उथी वञी पोढ़ीअ भर में वेठो, ॾे ख़बर कुझु फरात थी न। जे हाओ हींअर जेका सुई हई हुअसि न, उन में अहिड़ी बाहि कढी आयमि, अहिड़ी कढी आयमि जो हाणे कुझु सही थी आहियां। चई मूं ॾिठो वेठे, अञा त अधु खुत ई न, जे सॼी खुत ई न आहे न त पोइ सफ़ा अहिड़ी थी वञा जो हथ कढ। सो ही हो हक़ीक़त जी हक़ीक़त ऐं मज़ाया जो मज़ाया। इंशाअल्लाह दोस्तनि खे पसंदि ईंदो। महिरबानी।